गुलाम मोहम्मद मलूकानी जी रिपोर्ट मुताबिक कोट लालू थाणे में मुबैना कूड़ो केस दाख़िल करण खिलाफ मरी बिरादरी पारां एहतजाजी रैली कढी वई। एहतजाज कंदड़ मुआज़िज़ समाजी अॻवाननि मेहरदीन मरी खे बेगुनाह करार ॾींदे केस ख़त्म करण जो मुतालबो कयो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त मेहरदीन मरी हिकु नेक नाम ऐं इज़तदार शख़्सियत आहे जंहिं खिलाफ़ ज़ाती दुश्मनी ऐं सियासी दबाव हेठि कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। मरी बिरादरी जे अॻवान इल्ज़ाम हयो ऐं कोर्ट में लागो थाणे जो SHO आला इख़्तियारनि जो नाजाइज़ फ़ाइदो इस्तेमाल करे रहियो आहे, जेको सरासर नाइंसाफ़ी आहे। एहतजाज कंदड़ DIG सखर खां मुतालबो कयो आहे त मामले जे शफ़ाफ़ ऐं गैर जानदार जांच कराए वञे ऐं बेगुनाह मेहरदीन मरी खिलाफ़ कयल केस फौरी ख़त्म कयो वञे। मुज़ाहिरीन ख़बरदार कयो त इंसाफ़ न मिलण ते जी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। एहतजाज पुरअमन रहियो ऐं इलाइक़े में अमन अमान बरक़रार रहियो।